निहायती काबिल एहतराम इन तकरीब जी सदारत कंदड़ मुझो प्यारो भाषण अब्दुल शकूर सारंग साहब इन स्टेज ते जेके माण्हू वेठा है कंहिंजो नालो खणा हिकिड़ो मूंखां रहिजी वियो त उहा बेअदबी थी वेंदी आहे। सम्झां थो त हितां खां वठी हितां सभु मुंहिंजा सॼण मुंहिंजा प्यारा जंहिंसां मुंहिंजी ज़िंदगीअ जो वॾो असरु गुज़रियो, ॾुख में बि गॾु, सुख में बि गॾु, जहिड़े में बि गॾु, उड़ण में बि गॾु, मोहबत में बि गॾु, तंहिं करे सभिनी खे सलाह। हेठि वेठल मुंहिंजा उस्ताद साथियो, मुंहिंजो भेनरो साफ़ी हज़रातो, हे बि सभु मुंहिंजे सफ़र जा साथी, सभिनी खे सलाम। जीअं उस्ताद मूं वटि को एतिरो त कोन्हे जो आउं साईं शकूरा वांगुरु लेखो ॿधां। आउं शुक्रगुज़ार आहियां ठटे जे रुगो हिदेदारनि जो न पर सभिनी उस्ताद भाइरनि जो जॾहिं हिते मूंखे अचण ते इज़त बख़्शी ऐं इज़त सां विहारियो। वधीक शुक्रगुज़ार आहियां साईं सारंग जो जंहिं पंहिंजी सदारती तक़रीर छॾे पहिरीं पाण तक़रीर कई, पोइ मूंखां तक़रीर कराए। हालांकि इहो डेकोरम जे ख़िलाफ़ु आहे, मूं हुनखे मने बि कई। संदसि लख 74 लख ऐसा ॻाल्हियूं पेट वरनि जूं वधी वण थयूं। जेकॾहिं पेटे लफ़्ज़ तारीख़ ते था ॻाल्हायूं त पोइ त हुनखे टाइम खपे। मूं शकूर खे चयो ज़रूरु आहे त हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम हुजे जेको राति जो हुजे, जंहिंमें टाइम हुजे त पेटे लफ़्ज़ या गस्टा या ॿियूं तर्जीबूं उन में छा वियो या छा वापरियो त उन्हनि ते ॻाल्हाइजे, दिलि खोले ॻाल्हाइजे। छो त पेटे लफ़्ज़ खे जीअं शकूर चयो त मूं 30 साल ॾिना, मूं पंहिंजी ज़िंदगी ॾिनी आहे पेटे लफ़्ज़। ऐं 74 में प्राइमरी उस्ताद थियुसि, 80 में आउं तालके जो सदर थियुसि ऐं 80 में आउं वरी मरकज़ी फिनांस सेक्रेटरी थियुसि। मूं सिंध जे सवाइ ॿिनि सदरनि जे बाक़ी सिंध जे सभिनी सदरनि सां गॾिजी कमु कयो आहे सवाइ ॿीहर जे। मूं वटि सॼी तारीख़ आहे। जे हिते कंहिं चयो त बाबा ही वंझ वेठी न कयो, आउं चवां थो त बाबा हीअ लिखियलु कहाणी न कुॾो। जे वियो त सिधा थी वियो, जे वञो त सिधा थी वञो, जे विढ़ो त सिधा थी वियो। मुंहिंजी हिकिड़ी दां हुई हिते जे वेठल दोस्तनि खे, पर स्टेज ते ॾियण जो मूं मुनासिब कोन सम्झियो आहे। मूं भाईअ खे इहा गुज़ारिश ज़रूरु करे छॾी आहे त उन्हनि दोस्तनि ताईं इहा पंहिंजी दां ज़रूरु रखिजे ऐं मूंखे उमेद आहे त उहा दां जो दरबार ज़रूरु थींदो। रही मसइलनि जी ॻाल्हि, पेटे लफ़्ज़ जी साईं शकूर ॿुधायो, सचमुच त कंहिंजूं अखियूं रोदियूं आहिनि, कंहिंजा लुड़क किरंदा आहिनि, पर पेटे लफ़्ज़ जी हीअ हालत ॾिसी दिलि थी रोए। असीं ॿियनि खे चऊं त बाबा असां सां वंझ वेठी न करियो, ॿियनि तर्जीबनि खे चऊं, पर असीं पंहिंजो पाण खे क़तल करण लाइ तयारु आहियूं। हिक ॿिए खे पाण खे बर्दाश्त करण लाइ तयारु कोन आहियूं, हिक ॿिए सां वेहण लाइ तयारु न आहियूं। इहा पेटे लफ़्ज़ जी पोज़ीशन। अॼु प्राइमरी मास्टर जी बदिली सेक्रेटरी ऑफ नथी थी, अलाए हिकिड़ो इदारो आहे उहो थो करे। मिनिस्टर चए थो मुंहिंजा बि पावर कोन्हे, उहे बदिली असीं हथ सां करे छॾींदासीं। ऑफिसर खे ट्रीटमेंट खां पोइ ॿुधाईंदासीं त बाबा इहा आर्डर त कढी ॾे, मूं हुनखे फलाणे लाइ मोकिले छॾियो। ही अॼु मूंखे त ख़ुदा जो कसम सम्झ में नथी अचे त पॉलिसियूं ठाहिण वारो केरु आहे। जिते मिनिस्टर बेवस, मूंखे जाती जे हिकिड़े दोस्त ॿुधायो त हिकिड़े आला शख़्सियत ज़िले जी उहा मिनिस्टर वटि हिकिड़े उस्ताद जे बदिली लाइ 3 दफ़ा वई आहे ऐं हुनजी ट्रांसफर अॼु ॾींहं ताईं न थी आहे। 2 साल थी विया। असीं हाणे माण्हू आहियूं जिनके असांजा पैसा मिलिया आहिनि, सभई वेठा आहिनि, जितां विढ़ंदासीं बि वॻंदासीं, घर में विझी विढ़ंदासीं, पन्नू सही न खो त घर भाभीअ खे बि सॾु करे चवंदासीं त वाह साईं नूर सराई अचो त असांखे सही करे ॾे।
असां वटि त उहे डूबया जेके माण्हू खे ऑफिस में सैदा कुलवा साईं अहमदाबाद पठाण वेठो हिकिड़ो चन्ना साहब आयो ॾियो उहे MNA MP खे बि माना ऑफिस में अचण लाइ अंदरि मिंटरी करण लाइ मूं चवंदो चिठड़ियो हीअ त असांजा पंहिंजा वेठा आहिनि सभु उते तकलीफ़ूं जेकॾहिं मिलनि असांजे कर पर हाणे कहिड़ी तकलीफ़ ॾींदा तव्हांखे हिते हथ में त आहे त कुझु बि कोन जेके ॾोरा पोइ ॾियूं त बाबा